जय झूलेलाल। जीअं त तव्हां ॾिसी रहिया आहियो हेतिरियूं गणपतियूं तव्हांखे ॾेखारियूं आहिनि। अञा हिकु गणपति हिन में ऐड था कयूं, न्यू यंगस्टर ग्रुप जी, जंहिंजो थीम आहे पोकेमॉन वर्ल्ड। ॿारनि जे लाइ जाम बहितरीनु इन्हनि थीम ठाहियो आहे। असांजे देव जे लाइ बि आहे। देव किथे आहे? अरे हिते वेठो आहे कहिड़ो ॾिसणो आहे? पोकेमॉन जो ठाहियो अथऊं, पोकेमॉन जो। हाणे असां हलूं था अंदरि, ॾिसूं था कीअं इन्हनि ठाहियो आहे, थीम छा आहे, कहिड़े नमूने सां ठाहियो अथऊं। त वरी तव्हांखे नेक्स्ट वीडियो में बि खणी वेंदा, नेक्स्ट गणपति ते बि वठी हलंदासीं। गणपति बाबा तो अंदर हलो दोनों अंदर चले गए। क्रिस्टी गणपति बाबा जय मोती मामा की मंदिर मामा की जय ए लाल लटयो ॿारनि जाम मौज कई। हितां जो जेको बि थीम हुयो ॾाढो ॿारनि खे अट्रैक्ट करे रहियो हुयो ऐं चङा ॿार असांखे मिलिया। देव सां बि चङनि ॿारनि मस्ती कई। इन बहाने ॿारनि सां मुलाक़ात थी। चङा ॿार अहिड़ा हुया जेके सिंधियत सां जुड़ियल हुया, पर चङा ॿार अहिड़ा हुया सिंधियत सां न बि जुड़ियल हुया। त वेर विरोध कंहिंसां न आहे, बसि इहो ॿिजु पइजंदो अचे सिंधियत जो ॿारनि जे अंदरि, इहे ई असां चाहींदासीं। ऐं हिन खां फस्ट क्लास जॻह न हुई ॿारनि जे लाइ, त ॿारनि जाम एंजॉय कयो। हाय गाइस अभी आप देखा आज गणपति कैसा देखा? अरे ये सिंधी में शुरू थी ॻाल्हाए। सिंधीअ में ॻाल्हाए पुटु, मां थो ॻाल्हायां। जीअं त तव्हां ॾिठो अॼु हिन मंडल कीअं पोकेमॉन जो ऐं पिकाचू जो इहो थीम ठाहियो आहे। तव्हां बि अचो जल्दी ऐं हिन थीम खे ॾिसो ऐं असांजे भाउरनि जो उत्साह वधायो, जीअं पब्लिक अचे ऐं सभिनी खे आशीर्वाद बि ॾेई वञे, पंहिंजो बि आशीर्वाद वठी वञो भाई हितां अची करे। जय झूलेलाल। हिन खां पोइ असां पहुतासीं नेक्स्ट गणपतिअ ते, जेका आहे ओमकार ग्रुप जी गणपति। अचो त ॾिसो।